नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन फेडरल गवर्नमेंट जे अहम इदारे NCOC जो कोरोना के कंट्रोल करण ठाहियो वियो उन फ़ैसिलो कयो आहे त पाबंदियूं मुल्क में नरम कयूं वेंदियूं ऐं हाणे हफ़्ते में सिर्फ़ु हिकु ॾींहुं कारोबार बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उहो कारोबार कहिड़े ॾींहुं बंदि रखियो वेंदो इहो फ़ैसिलो सूबा कंदा। मुंहिंजो सुवालु हाणे जेको पंहिंजे पैनलिस्टनि खां इहो हूंदो त छा हाणे मुल्क में कोरोना जो SOPs नरम थियणु घुरिजनि? फेडरल गवर्नमेंट जेको SOPs नरम करण जो फ़ैसिलो कयो आहे छा इहो दुरुस्त आहे? छा हिन वक़्तु कोरोना जी जेका शरह आहे अॼु बि कराची में 10.7% सां केसिस साम्हूं आया आहिनि, हाणे छा कोरोना जो SOPs नरम करे लाइफ खे ॿीहर पंहिंजी ट्रैक ते बहाल कयो वञे? इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि में जॉइन कयो आहे डॉक्टर अयूब शेख साहब, इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब ऐं शबीर शर साहब। सभ खां पहिरियों हलंदो आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, कोरोना जो SOPs नरम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, केतिरा सहमत आहियो इन फ़ैसिले सां? छा वाकई हाणे कोरोना जो ख़तरो घटिजी वियो आहे? वॾी महिरबानी। हींअर जॾहिं तव्हां सां ॻाल्हायां थो त हुन में कराची में एमिजना रोड तां गुज़रां पियो ऐं तव्हां सच पुछो त जीअं कोरोना खां सवा सूरत हाल ई उन जहिड़ी सूरत हाल आहे, का बि SOP कोन्हे, को बि उन ते अमल कोन थो करे ऐं मूंखे तमामु वॾो ख़तरो आहे त असांजी सूरत हाल, ख़ासि करे कराची शहर जी सूरत हाल ऐं मुल्क जे 14 वॾनि शहरनि जी सूरत हाल जेका आहे उहा ॿियो ॾिसी त असां बि हिकिड़ा ब्राज़ील, जर्मनी ऐं लंडन ॾिसंदासीं। हीअ एॾी लापरवाही ऐं मौत खे ईअं गले लॻाइण, इहो ज़िंदगी में इन नमूने बि असांखे ॾिसणो हो। इन लाइ मूंखे तमामु घणी हैरत आहे। मां तव्हांजे मार्फत वरी बि समूरनि माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त हुकूमतूं ऐलान कहिड़ा बि कनि, मोकलुनि जा ॾींहं कहिड़ा बि रखनि, अवां महिरबानी करे पंहिंजे ॿारनि बच्चनि जे करे, पंहिंजे मिटनि माइटनि जे करे, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जे करे, शहर वारनि जे करे, ॻोठ वारनि जे करे, पंहिंजे पार्टियुनि जे करे, पंहिंजे मसलक ऐं अक़ीदनि जे करे, उन्हनि समूरनि माण्हुनि जे करे अवां महिरबानी करे कोरोना जा SOPs उन ते सख़्ती सां अमल कयो ऐं उन ते सख़्ती सां अमल कंदे पंहिंजी ज़िंदगी जा ही थोरा ॾुखिया ॾींहं इन तकलीफ़ में गुज़ारियो। 6-8 महीननि खां पोइ सूरत हाल वधीक वाज़े थी वेंदी ऐं असां शायदि बहितर सूरत हाल में हूंदासीं। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध हुकूमत खे सख़्ती करणु खपे, तमामु सख़्ती वधाइणु खपे। कोरोना जेका आहे उहा डिज़ीज़ आहे, थ्रू कम्युनिकेशन आहे, ही मवासिलात वसीले वधे थी। रेलुनि ते कल्ह जीअं मुर्तज़ा वाब चयो आहे त जहाज़ जेके अचनि था ॿियनि सूबनि मां असांजे सूबे में, उन्हनि ते बि वैक्सीन जो हिसाबु कंट्रोल थियणु खपे, ज़ाब्तो अचणु खपे। मां त चवां ॿियनि सूबनि मां बसूं बि अचनि थियूं, ॿियनि सूबनि मां ट्रकूं बि अचनि थियूं, ॿियनि सूबनि मां रेलूं बि अचनि थियूं। उहे जेके रेल गाॾियूं आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ असांखे इहो थोरी आहे त कोविड जो या कोरोना जो जेको मर्ज़ आहे उहो जहाज़ ते चढ़ंदड़ खे लॻंदो ऐं बस ते चढ़ंदड़ खे न लॻंदो। इन करे स्ट्रेट फॉरवर्ड थियणु खपे। सिंध गवर्नमेंट खे सौ सिधो ॻाल्हि करणु खपे ऐं सिंध गवर्नमेंट खे पंहिंजे माण्हुनि खे बचाइण जे लाइ, आइन में इहो लिखियलु कोन्हे त माण्हुनि खे बचाइण जे लाइ के वफ़ाक़ी ऐं सूबाई पॉलिसियूं हूंदियूं। सिंध पंहिंजूं पॉलिसियूं धार ठाहे, पंहिंजूं पॉलिसियूं अलॻि ठाहे, पंहिंजूं पॉलिसियूं नयूं करे ऐं मुराद अली शाह जेको गुज़िरियल साल कोरोना जे हवाले सां हो, महिरबानी करे उहे साॻिया कम रखे त हुनजो वॾो अहसान थींदो। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजो ख़्यालु आहे त ख़तरो एतिरो ई मौजूदु आहे ऐं हीअ जेके शहरनि जी माण्हुनि जी लागर्जी लापरवाही जे करे उहो ब्राज़ील या जर्मनी या लंडन वारी सूरत हाल थी सघे? तव्हांजो ख़दशो ऐं तव्हांजी तजवीज़ आहे फेडरल लेवल जी पॉलिसी कहिड़ी बि हुजे, पर सिंध गवर्नमेंट खे पंहिंजी पॉलिसी ठाहिणु खपे ऐं पंहिंजे सूबे जे शहरनि खे बचाइणु घुरिजे। इनाम भट्टी साहब, तव्हां कोरोना खे नरम करण वारे फ़ैसिले खे पिया ॾिसो त कोरोना जी पाबंदियूं जेके आहिनि उन्हनि खे उन में नरमी आणिजे, छा वाक़ई हाणे ख़तरो घटिजी चुको आहे? इनखे इन नज़र सां थो ॾिसां त ही हिकिड़ो जेका वबाई बीमारी आहे उहो हिकिड़ो साइंटिफिक मसइलो आहे ऐं साइंटिफिक मेथड्स जे ज़रिए उनखे सम्झी करे फ़ैसिला करे सघजनि था। मूं कुझु ॾींहं पहिरीं यूरोप जे कंहिं मुल्कनि जे डॉक्टरनि जो हिकिड़ो इजलास हो, हुन में ॾिठो पए जिन हुन ॿुधायो त हुननि गुज़िरियल सॼे इन 2 सालनि में जेको तहक़ीक़ कई आहे उहे उन नतीजे ते पहुता आहिनि त सॼो साल त कोरोना फैलिजे ई फैलिजे थी, पर हिकिड़ो जेको मख़सूस पीरियड जेको दिसंबर खां अप्रैल वारो आहे उन में उहो ख़ासि तेज़ी सां फैलिजे थी।
हाणे इहे उन्हनि जी डेटा आहे जेका उहे रिसर्च कनि था, जंहिंखां पोइ उनखे ख़बर पए थी। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु हुयो त थी सघे थो अॻिते हली करे या ईअं ई सीज़नल वबा वांगुरु रहे, जीअं ॿिया जेके फ्लू वग़ैरह हर साल रिपीट थींदा रहंदा आहिनि ऐं कंहिं बि माण्हू खे वरी थी सघनि था, त किथे ईअं न थिए थी या असांजी मुस्तक़िल तौर ते हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो बणिजी वञे ऐं हर माण्हू खे वैक्सीनेटेड करिणो पए। ऐं जॾहिं असां इहा ॻाल्हि कयूं था त हाणे इहा मुस्तक़िल ज़िंदगी जो जेकॾहिं हिसो बणिजी वेंदी त पोइ असांखे पंहिंजे ज़िंदगी जा उहे एहतियात बि ईअं ई उमिरि भर जे लाइ साॻिया बरक़रार रखणा पवंदा, जंहिंमें डिस्टेंस वारो जेको मामिलो आहे उहो, जंहिंमें हथनि खे साफ़ करण वारो, पाण खे जेको आहे सैनिटाइज़ करण वारो, या अक्सर जिते बि घणी रश हुजे उते मास्क सां वञण वारो, इहे सभु जेके कंडीशन्स आहिनि उहे लागू करणियूं पवंदियूं। जहिड़ी तरह सां प्लेग खां पहिरीं असां वटि माण्हू लेट्रिन वग़ैरह में इस्तेमालु करण खां पोइ हथनि जी सफ़ाई जो को एतिरो घणो ध्यानु न ॾींदा हुया, पर उन खां पोइ इहा शइ फैली त भई जॾहिं बि उन सां गिलाज़त सां हथु थिए त उनखे साबुण सां धोइणु खपे, न त बि पाणी सां धोइणु खपे। जे पाणी न साबुण न हुजे त पाणी ऐं मिटी सां बि हथनि खे साफ़ करणु खपे ऐं थांवनि खे बि ईअं मिटी सां बि साफ़ करणु खपे। इहे हिकिड़ा प्रैक्टिसिस में तजुर्बनि खां पोइ जेके शयूं ईंदियूं उहो ज़िंदगी जो रोज़मर्रा जो हिसो बणिजी वेंदा आहिनि। त हाणे जेको कोविड जी जेका सूरत हाल आहे उहा हींअर लॻे ईअं थो त उनखे असांखे एडाप्ट करे उन सां गॾु ज़िंदह रहण जा हिकिड़ा तौर तरीक़ा एडाप्ट करणा पवंदा, सिखणा पवंदा ऐं उन्हनि शर्तुनि खे पाण ते लागू करणो पवंदो। इहे शर्तूं सरकार पहिरीं लागू कराईंदी, पोइ आम माण्हुनि जे उन में अमल में अची वेंदियूं। जहिड़ी तरह ते जापान जे अंदरि आम ज़िंदगी में माण्हू मास्क पाए हलनि था, उन जे करे जो छाकाणि उते मौसम में फ्लू वधीक थींदो आहे, पोलर डिज़ीज़ वधीक आहिनि, तंहिंजे करे हिते बि इन ई क़िस्म सां जॾहिं इहे शयूं थींदियूं त अॻिते हली करे आम माण्हू उनखे बि एडाप्ट करे वेंदो। पर जेकॾहिं सरकार उन में नरमी आणे छॾींदी, कंहिं बि क़िस्म जी सख़्ती न थींदी ऐं उनखे खुली छूट ॾिबी, वरी जॾहिं अंग वधणु शुरू थींदो, माण्हू बीमार थियणु शुरू थींदा, मरण जो तादाद वधंदो, त पोइ वरी साॻी उहा सख़्ती कबी। त इहो तरीक़ेकार ग़लति आहे। हिकिड़ा मुस्तक़िल SOP सख़्ती सां अमल में आंदा वञनि ऐं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त हींअर जेको रेशो आहे उहो घटियो आहे। जेको 2 महीना अॻु में जेका जीअं सूरत हाल तेज़ी सां वधणु शुरू थी, उहा वरी घटी आहे। हाणे इहा ख़ुदि सभु शयूं जेके आहिनि त पाण वटि रिसर्च केतिरी थिए थी, तहक़ीक़ जे बुनियाद ते नतीजा कढी करे छा थो चयो वञे उहो अलॻि मामिलो आहे। पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त अॼु जेका NCOC जी वैक्सीनेशन जी जेका शिरह जेको रिकॉर्ड न ॾिनो आहे त लॻभॻि 95,59,910 माण्हुनि खे वैक्सीन थी चुकी आहे, जंहिंमें 25,40,238 माण्हुनि खे 2 डोज़ थी चुका आहिनि, जॾहिं त 47,41,579 माण्हुनि खे पहिरियों डोज़ थियो आहे। हाणे इहा रफ़्तार बि वधणु खपे ऐं इहा रफ़्तार कीअं वधंदी, जॾहिं तव्हां हिकिड़ो तमामु रिमोट एरियाज़ ताईं, जिते नंढा नंढा बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि, उन ताईं सतह ताईं जॾहिं हिनखे खणी ईंदो वैक्सीन खे, त उहा खुदि हिन जो तादाद वधणु शुरू थींदो। हीउ जेको मौजूदु तादाद ॾिसो था पिया वैक्सीन्स जो, इहो उन्हनि वॾनि शहरनि जो आहे। सभु चइनी सूबनि जे वॾनि शहरनि जे वैक्सीनेटेड एरिया जो इहो रिकॉर्ड आहे। घणो उते ई थिए थो। ऐं ॿियो जेको हींअर सख़्ती कई अथऊं त तालीमी इदारनि में, यूनिवर्सिटीज़ में, पुलिस खे त उन्हनि खे कंपलसरी कयो अथऊं त उहे सभु वैक्सीन कराइनि। वरी सिंध हुकूमत जीअं फ़ैसिलो कयो आहे त मुलाज़िमनि जी पघार सां उनजो तालुक़ु जोड़ियो वेंदो, त जेकॾहिं कोई वैक्सीन न कराईंदो त अहिड़े क़िस्म जी जेके शयूं आहिनि त उन सां अॼु ख़ुदि इहा शइ बि वधंदी। ऐं आउं सम्झां थो त सरकार खे यकदमि छूट न ॾियणु खपे, SOPs ते अमल कराईंदे आस्ते आस्ते उन्हनि सभिनी शयुनि खे वापसि पंहिंजे रूटीन में वठी अचणु खपे। पर हिकिड़ियूं शयूं असांजे मुस्तक़िल ज़िंदगी जो हिसो बणिजी वेंदियूं, उन्हनि जो डिसीशन थियणु खपे त उहे कहिड़ियूं हूंदियूं, आम तौर जी ज़िंदगी में उहे माण्हू एडाप्ट कंदा। जी एज़ाज़ सुमरो साहब, तव्हां छा था सम्झो त कोरोना जो SOPs हाणे नरम थियणु घुरिजनि, हाणे ख़तरो घटिजी चुको आहे, फेडरल गवर्नमेंट जो फ़ैसिलो दुरुस्त आहे? ॾिसो, ही जेके अंग अखर आहिनि न सरकार जा, इहे त पाण खे हींअर ताईं सम्झ में न आया आहिनि त कीअं ही वधे थो ऐं कीअं घटिजे थो। पर हिकिड़ी जेका अटल हक़ीक़त आहे, जंहिंजो ज़िक्र डॉक्टर अयूब साहब बि कयो, इनाम साहब बि कयो, उहा इहा आहे त ही हिकिड़ी ख़तरनाक वबा आहे ऐं इन खां बचण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त माण्हू पूरो एहतियात करे। हालांकि ईअं बि थियो आहे त काफ़ी जॻहियुनि ते माण्हुनि एहतियात कयो आहे, पर थोरी कंहिं ग़लतीअ जे करे वरी बि माण्हू वठिजी विया आहिनि हिन में कोरोना में। तंहिंजे करे हिन जो पूरो एहतियात कजे। ऐं वरी एहतियात में जो सभ खां वधीक एहतियात आहे उहो वॾी उमिरि जे माण्हुनि लाइ आहे, त उहे तमामु घणो एहतियात कनि। छाकाणि त ऐं या उन खां अलावा जेकॾहिं कंहिं क़िस्म जूं बीमारियूं आहिनि, सीरियस क़िस्म जूं माण्हुनि खे कंहिं बीमारियूं ऑलरेडी लॻल आहिनि,
त उन्हनि खे एहतियात करणु खपे। बाक़ी जेतिरे क़दुरु पाबंदियूं हटाइण ऐं रखण जो तालुक़ु आहे त उन में हिकिड़ो जेको हुनजो नेगेटिव पहलू आहे जेको डिस्कस थींदो रहे थो उहो इहो आहे त पुलिस ऐं इंतिज़ामिया ऐं इवन सिहत खाते खे बि वॾी छूट मिली आहे ऐं उनजे नतीजे में उन्हनि बि काफ़ी खीसा गरम कया आहिनि। तंहिंजे करे हीउ जेको नरमी ऐं सख़्ती वारो जेको मामिलो आहे उन में संभाव हेठी सतह ते एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते या इवन पुलिस जी सतह ते या हेल्थ डिपार्टमेंट जी सतह ते कुझु अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिसिस थियूं आहिनि जेके बिल्कुलु नामुनासिब आहिनि। दुकानदारनि जूं दाऊं बि तव्हांजे साम्हूं आहिनि। त हिकिड़ो त इहो पहलू आहे। इन लिहाज़ खां अगरि ॾिसिजे त इहो जेको हल्को जेको मुतासिर थियो आहे इन्हनि सभिनी प्रैक्टिसिस खां उन्हनि जी नज़र में त इहो ठीकु फ़ैसिलो आहे। पर पाण अगेन इनाम साहब वारी ॻाल्हि कंदासीं त पाण साइंटिफिक पॉइंट ऑफ व्यू खां हिनखे ॾिसंदासीं ऐं ॿियो जेको हिन क़िस्म जूं वबाऊं हूंदियूं आहिनि इन्हनि जे लाइ वरी हिकिड़ा अलॻि माहिर थींदा आहिनि जेके वबाउनि खे मुंहुं ॾियण जे लाइ अव्हांखे हिकमत अमली ॿुधाईंदा आहिनि। असां वटि अनफॉर्चुनेटली डिसीशन्स जेके थियनि था मथी सतह ते, मां इन करे हिननि जे पाबंदियुनि वधाइण ऐं घटाइण ॿिन्हिनि ते हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क रखां थो, छाकाणि त इन्हनि जो जेको फ़ैसिलो थिए थो उहो समहाउ घणे भाङे पॉलिटिकल बुनियाद ते थिए थो। उन खां पोइ वरी इहो बि ॾिठो वियो आहे त हिकिड़ियूं वॾियूं इस्पतालूं आहिनि जिन जी तस्दीक मुंहिंजा ॿिया दोस्त बि कंदा जिन माण्हुनि जूं खलूं लाहे छॾियूं आहिनि कोविड जे ज़माने में, माना एॾा ॾोकड़ कमाया अथऊं ऐं उहे वरी मशवरा ॾींदड़नि में अॻियां आहिनि वक़्त जे हुकूमतुनि खे। त ईअं महसूसु थिए थो त उन्हनि जी शायदि ख़्वाहिश आहे त इहो जेको सोन जो वापारु उनजो खुलियो आहे, सिहत मां सोन में तब्दील थियो आहे न उनजो वापारु, तंहिं करे पाण हिनखे सोन जो वापारु था चऊं, त उहो वापारु उनजो जारी रहे। त हिकिड़ा वरी इंट्रस्ट फैक्टर बि आहिनि। अगेन पाण फिरी अचूं था हिन ते जेन्युनली हिन जी राय वठणु घुरिजे ऐं हुकूमत खे वफ़ाक़ी या सूबाई हुकूमत खे हिकिड़ी ॿी कोशिश बि करणु खपे त हिन सॼी सूरताल जो हिकिड़ो जाइज़ो WHO खां ऐं ॿियनि अहिड़नि क्रेडिबल इदारनि खां बि कराइनि, का हिकिड़ी अहिड़ी रिपोर्ट जोड़ाइनि तयारु कराइनि त पाकिस्तान जी जेका कोविड जी सूरताल आहे, सिंध जी जेका कोविड जी सूरताल आहे, उहा हिन वक़्तु किथे बीठी आहे साइंटिफिकली वबा जे हवाले सां। छाकाणि त उन में हीउ जेको साइंस वारो पहलू आहे उहो त प्योर साइंसिस जी ॻाल्हि कंदो जेको साइंसदान हूंदो, पर हीअ जेके आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां जेके माहिर हूंदा आहिनि उन्हनि जा वरी अलॻि एनालिसिस तजिया थींदा आहिनि, उहे डेटा एनालिसिस बि कंदा आहिनि, हू ट्रेंड्स बि तव्हांखे ॿुधाईंदा। जीअं इनाम साहब हिकिड़ो अहम ट्रेंड ॿुधायो त भई हीअ डिसंबर टू अप्रैल, यानी कि डिसंबर खां अप्रैल ताईं हिन जी शिदत वधीक वधे थी। ऐं जीअं जर्मन डॉक्टर्स चयो आहे त हाणे हू त ईअं बि चवनि था त हीअ का वबा न आहे बल्कि हे ईअं सम्झो त हाणे सीज़नल हिकिड़ी बीमारी हूंदी जेका शायदि हर साल थींदी रहे। अच्छा, ॿियो हिन में हिकिड़ो जेको पहलू आहे पाबंदियुनि हूंदे या न हूंदे, तव्हां जुनेद साहब हिकिड़ो ॾिसंदो त जेका माण्हुनि जी हिकिड़ी रविश आहे उहा जिन जी तब्दील थियणी हुई तब्दील थी वई आहे। असांजे हर वक़्तु असांजे हथ में मास्क आहे जेको जिते जॾहिं ॿाहिरि निकिरूं था त पायूं था। मिसाल हिकिड़ो रवैयो इहो आहे, सोशल डिस्टेंस बि रखण जी कोशिशि कयूं था, सैनिटाइज़ेशन बि कयूं था, इहे ई शयूं करणियूं आहिनि न। पर हिकिड़ा माण्हू आहिनि जेके वबा जे पीक में बि ईअं ई पिया हलिया ऐं हाणे बि ईअं ई हलनि था ऐं उहे शायदि अॻिते बि ईअं हलंदा रहनि। त असुलु मसइलो उन्हनि माण्हुनि खे एजुकेट करण जो आहे, अवेयर करण जो आहे। जी, वैक्सीनेशन जी हिकिड़ी सुठी इम्प्रूवमेंट आहे, हिनखे एप्रिशिएट करणु खपे। सिंध हुकूमत कोरोना जे हवाले सां त तमामु वॾो हिकिड़ो जज़्बाती नक्शो ॾींदी रही आहे, त उन्हनि तमामु वॾो कमु कयो आहे ऐं उहे वॾा सिंसियर आहिनि ऐं कंसर्न आहिनि। इहो ई सबबु आहे जो MCOC हिकिड़ा फ़ैसिला कंदी आहे, वरी सिंध हुकूमत पंहिंजा फ़ैसिला कंदी आहे ऐं उहो तासुर इहो ॾींदी आहे त असां उन्हनि खां बि शायदि वधीक कंसर्न आहियूं। पर प्रैक्टिकली जेके वैक्सीन्स आहिनि उहे घुराइण में सिंध हुकूमत अञा ताईं कामयाबु न थी सघी आहे, जेको हिकिड़ो नेगेटिव पहलू चई सघिजे थो। हुनजो सबबु छा आहिनि उहे उन्हनि जो लाॻापियल खातो ॿुधाईंदो। पर इन में वैक्सीनेशन वारे मामले में शुरूआती तनक़ीद खां पोइ मरकज़ी हुकूमत जो किरदारु ऐं कंट्रीब्यूशन तमामु अहम आहे। उन्हनि खे एप्रिशिएट करणु खपे ऐं जंहिं रफ़्तार सां नंबर उन्हनि वधायो आहे ऐं 1 करोड़ ताईं खणी विया आहिनि, ऐं सम्झां थो त इहा बि हिकिड़ी बहितर मस्बत ऐं हिकिड़ी हिन सॼी सूरताल खे मोह ॾियण जी सभ खां बहितर हिकमत मिली आहे। हाणे जेको ही मैंडेटरी पिया कनि तालीमी इदारनि में, ऑफिसुनि में, इन सां बि आउं सम्झां थो, छाकाणि त मुतहरिक माण्हू उहो ई आहे जेको घरां निकिरी दफ़्तर ताईं वञे थो, कारोबार ताईं वञे थो। हिते हिननि खे मुलाज़िम वीचारा एग्री करे वेंदा, उन्हनि खे पघार खपे महीने जो, तंहिंजे करे उहे मना कोन कंदा। तालीमी इदारनि वारा बि सरकार जी मर्ज़ी सां हलनि था, हर ॻाल्हि जी मर्ज़ी सां कनि था।
त इन करे उहे बि कराए छॾींदा, जी घणे साहब। भाङे कराए बि छॾियो अथनि। असुल मसइलो इहो आहे त हू जेको कारोबारी हल्को आहे ऐं ट्रांसपोर्टर आहे उनखे मैंडेटरी कनि ऐं उनजे लाइ पोइ उन ते दंड विझनि। जेको बि कनि, ड्राइवर जेको ॿाहिरि निकिरे थो, बस खणी निकिरे थो पूरी, उहो तव्हां सोचो त मुल्क जे हिकिड़े टुकर खां निकिरे थो ॿिए टुकर ताईं वञे थो। जेको पेशावर खां कराची वारो जेको ट्रांसपोर्टर आहे न, उनजी त मैंडेटरी हुजणु खपे त ही टेस्ट कराए, वैक्सीन कराए ऐं उन खां पोइ गाॾी जी सीट ते, ड्राइविंग सीट ते वेहे। अहिड़े ई जी। तरीक़े सां जेको कारोबारी आहे उनजे लाइ बि शायदि चयो अथनि त 3 जून ताईं हू कराए छॾनि। इन्हनि ॿिन्ही ते अगरि ही सख़्ती कनि था त आउं सम्झां थो जी जेको ज़ार साहब। रेशो ऑफ स्प्रेड आहे उहो घटिजी वेंदो। जी। तव्हांजे ख्याल में हिकु जेको ट्रांसपोर्टेशन वारी सख़्ती थींदी त रेशो एंड स्प्रेड घटिजी वेंदो। शबीर शेर साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर शबीर शेर साहब सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था, पर हलूं था हिकु ॿिए अहम मौज़ू ॾे जेको इंतिहाई अहम आहे। 6 महीना 8 महीने साल में हिकु वॾी ख़बर मिलंदी आहे रेलवे में, त रेलवे जो को हादसो थियो जंहिंमें 80 खां 100 माण्हू मरी विया, वफ़ात करे विया, या पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा। कॾहिं उन ट्रेन में बाहि लॻी वेंदी आहे, कॾहिं सिग्नल कमु न कंदो आहे, कॾहिं ड्राइवर खे का शइ सम्झ में न ईंदी आहे, कॾहिं पटड़ियूं कोन दुरुस्त न हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे ट्रेन डी-ट्रैक थी वेंदी आहे। जीअं हींअर थियो 10 में ट्रेन जूं कुझु बोगियूं लही वियूं ऐं ॿी ट्रेन अची हुनखे हिट कयो। सवाल इहो थो पैदा थिए, वाक़ियो त इहो थी वियो, ज़िमेदारी कंहिं खईं? ज़िमेदारी हाणे ज़िमेदारी मुकमल तौर रेलवे मिनिस्ट्री जी आहे, पर फवाद चौधरी साहब जेको फेडरल इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे उहो चए थो त आज़म सवाती ज़िमेदारी न आहे, पर पोइ गवर्नमेंट में जेको मौसूफ़ वेठो वज़ीर साहब ख्वाजा साद रफ़ीक उन जी ज़िमेदारी आहे। हाणे हादसे में फ़ौतुनि जो अंगछाहट थी वियो आहे। अॼु ख़बर पई आई त हैदराबाद में 2-3 बोगियूं पंहिंजी पटड़ी तां लही वियूं आहिनि। हीअं ज़िमेदारी सॼी पटड़ियुनि ते विधी विया त पटड़ियुनि जो छो त नाक़ुस पटड़ियूं आहिनि, उन्हनि में कैपेसिटी कान्हे, ऐं कुझु त ट्रैक अहिड़ा आहिनि जिते 80 खां वधीक गाॾी हली नथी सघे, पर उते जेकॾहिं 100 या 120 जी स्पीड ते गाॾी हले थी त पटड़ी तां बोगियूं लही थियूं वञनि। सवाल सिंपल आहे, ट्रेन जो सफ़र पाकिस्तान में आख़िर कीअं महफ़ूज़ बणिजंदो? केतिरा ई क़िस्मनि जा हादसा थी था वञनि, ट्रेन सां लाॻापियल आहिनि, जेके 4-5 त नोन तरीक़ा आहिनि जिन जे करे हादसा थियनि था, पर कीअं ट्रेन जो सफ़र महफ़ूज़ थी सघंदो? सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब ॾे। डॉक्टर साहब, ट्रेन जा केतिरा ई हादसा थिया आहिनि, सांगी वारो हादसो हुजे 2006 वारो, या हाणे जेको मीरपुर ख़ासि जेका, या हाणे जेको हादसो हुजे ट्रेन में शॉर्ट सर्किट सबबु बाहि लॻी वई, उहा अलॻि ॻाल्हि आहे, अञा ताईं का ख़बर ई कान्हे शॉर्ट सर्किट कीअं सड़ियो, छो सड़ियो, या जेके बि मामला थिया। वरी हाणे हिकिड़ो ट्रेन जो हादसो थियो आहे, तव्हां छा चवंदो, रेल जो सफ़र कीअं महफ़ूज़ बणिजी सघंदो पाकिस्तान में? डॉक्टर साहब। ऐं मां सम्झां थो त दुनिया में बहितरीन सफ़र जेको आहे न, उहो आहे ई ट्रेन जो सफ़र। ऐं ट्रेन जे इन सफ़र ते नंढे हूंदे खां वठी असां न रुगो लोक गीत ॿुधा, पर दुनिया जा बहितरीन नावेल, उन में ट्रेन जो हिकिड़ो वॾे में वॾो रोल रहियो आहे। ऐं ॿी जंग अज़ीम खां अवल पहिरीं जंग अज़ीम में ख़ुदि दुनिया जे अवामनि खे खटाइण में ट्रेन जो वॾो रोल रहियो आहे। असां वटि हर शइ जेका आहे न, उहा आहे माज़ीअ ते बदल। हाणे असां हर शइ जो इलाजु ॻोल्हे लधो आहे त पुठियनि ते रखो इल्ज़ाम। हिकिड़े ॾींहुं हे सभु चवंदा त मां क़ाइदे आज़म आख़िर मुल्क छो ठाहियो, छो त आख़िरी असांजो छेड़ो उहो आहे। मां सम्झां थो त ही सिधी ॻाल्हि आहे, ऐं हिननि समूरनि माण्हुनि खे गॾु वेही इदारनि जा समूरा चपड़ उहे सिधा करणा पवंदा, उहे ठाहिणा पवंदा, ऐं ब्लेम गेम ख़तमु करणी पवंदी। मां त चवां ब्लेम गेम ख़तमु करे पाकिस्तान खे बचाइण जो रस्तो कढो, ऐं इल्ज़ाम तराशी खां सवाइ, हिक ॿिए ते इल्ज़ाम मरण खां सवाइ असां समूरनि माण्हुनि खे खपे, हुकूमतुनि खे खपे, मुखालिफ़ दौर खे खपे त जीअं बिलावल भुट्टे चयो न क़ौमी असेंबली में, त हीउ जेको रेलवे जो इंसीडेंट सानियो थियो आहे, इन ते मुकमिल खुलियल बहस थियणु खपे। आउं त चवां इहो खुलियल बहस रुगो बहस बराए बहस न हुजणु खपे, पर इन ते बहस तव्हां इन करे बि कयो त तव्हां माण्हुनि खे मुकमिल तौर ॿुधाए सघो त सूरत हाल असां हिन नमूने बहितर कंदासीं। ही पटड़ियूं, ही अंग्रेज़ जेका रेल ठाहे वियो, असां वधाईसीं त 1 किलोमीटर बि न, असां वियासीं रेलूं खपाईंदा, खाईंदा, ऐं भठियुनि ऐं पुठियुनि जो खाज कंदा। जी डॉक्टर असां साहब। शयुनि खे बर्बाद करणु सिखियो आहे,
शयुनि खे आबाद करणु न सिखियो आहे। आउं सम्झां थो डॉक्टर साहब इहा हिते रिवायत हुजणु सर हिते खपे। मुख़्तसर सवाल अवां खां पुछंदुसि, मूंखे मुख़्तसर जवाबु ॾिजो। तव्हांजे ख़्याल में रेलवे निज़ाम जो नाकारा ऐं कमज़ोर हुजण जो सबबु छा आहे मुख़्तसर, ऐं उन जो हींअर गिवन सर्कमस्टेंसिस में इमीडिएट बहितरी लाइ अवां जी तजवीज़ कहिड़ी हूंदी? ऐं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, जेके बि रेलूं सरकार थी हलाए उहे नाक़िस आहिनि, जेके बि ट्रेनूं प्राइवेट थियल आहिनि से बहितर आहिनि। पटड़ी बि साॻी आहे ऐं रेलूं बि साॻियूं वरितियूं आहिनि। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे का ख़राबी सरकार जे सिस्टम में आहे, उनखे बहितर करणो पवंदो। जी डॉक्टर अयूब साहब, इज़हार सुनो साहब, तव्हांजी कहिड़ी राय हूंदी? डॉक्टर साहब चए थो सरकार जे सिस्टम में ख़राबी आहे, जेके प्राइवेट रेलूं हलंदियूं पटड़ियूं उन्हनि लाइ बि साॻियूं आहिनि, उन्हनि जा एक्सीडेंट नथा थियनि, पर जेके सरकार रेलूं थी हलाए उन्हनि जो हर ॿिए टे महीने खां वॾी ख़बर ठही पई आहे, ऐं को रीज़न साम्हूं अचे थो, रीज़न खां पोइ रिपोर्ट ठहे थी, रिपोर्ट खां पोइ त अॻिते खां फर्दर कार्रवाई थींदे बि नज़र नथी अचे। दुनिया सॼी में थींदा आहिनि, हुन जा कुझु अहम बुनियादी जेके काज़िज़ हूंदा आहिनि या सबब हूंदा आहिनि, उन्हनि में सभ खां वॾो काज़ हूंदो आहे निग्लिजेंस, यानी कि कंहिं कंहिं टेक्निकल फॉल्ट या कंहिं ॿिए मामले ते ध्यानु न ॾियणु, मैकेनिकल को इशू आहे उन ते ध्यानु न ॾियणु, या मिसाल नज़रअंदाज़ करणु, या वरी मिसाल नज़रअंदाज़ त बिल्कुलु कबो, पर हुनजो पस मंज़र थो ॿुधायां त मिसाल जीअं दुनिया जी समूरनि गाॾियुनि जहाज़नि ऐं रेलुनि खे स्टार्ट करण खां अॻु में उन्हनि जो हिकिड़ो मैकेनिकल हवाले सां हिकिड़ो चेकअप थींदो आहे त भई उहा फिट आहे न ट्रेवल जे लाइ। असां वटि त जहाज़ उॾाया विया, जुनेद जमशेद वारो जहाज़ तव्हांखे यादि हूंदो, उहो फिट ई कोन हो, जहाज़ उॾाए छॾियऊं। इहो ई साॻियो हाल हिकिड़ो त ट्रेनुनि सां थिए थो। हिकिड़ो त नज़रअंदाज़ करण वारो फैक्टर आहे, ॿियो आहे ह्यूमन एरर, इंसानी जेके मिसाल ड्राइवर आहे जेको ट्रेन जो उहो जेको हलाए थो उहा ट्रेन, उहा बि काफ़ी बचाए सघे थो काफ़ी जायुनि ते, ऐं जेकॾहिं उनखां का ग़लती थिए थी त उनजे करे थिए थो। उनखां पोइ जेको ॿियो टियों सबबु आहे इहे जेके पाण वटि फाटक ऐं इन क़िस्म जी सूरत हाल आहे, कई जायुनि ते फाटक कोन्हनि के, ऐं उनजे करे बि अक्सर तव्हां ॾिठो आहे त हादसा थिया आहिनि। उनखां पोइ जेका मशीनरी आहे उनजी मैकेनिकल जेको उनजो साइड आहे, यानी कि जेका इंजन आहे उनजी, उनमें मैकेनिकल फेल्यूअर्स आहिनि या आउटडेटेड मशीन इंजन्स आहिनि, या उनजी प्रॉपर मेंटेनेंस ऑयलिंग ऐं ॿियूं शयूं आहिनि। उनखां पोइ ट्रैक्स जेके पटड़ियूं आहिनि उन्हनि जो मयार कहिड़ो आहे ऐं केतिरो आहे। मिसाल जे तौर ते सर्दी ऐं गर्मी में बि पटड़ियुनि जी सूरत हाल तब्दील थी वेंदी आहे, त उन्हनि सभिनी शयुनि खे प्रिकॉशन कीअं करिणो आहे। उनखां पोइ आख़िरी जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जॾहिं हिकिड़ो हादसो थी थो वञे, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोटिस वरिती आहे, मूं ॾिठो त लंडन में हिकिड़ो ट्रॉलर जेको आहे डॉक्टर अयूब साहब, उहो टकरायो को 40-50 गाॾियुनि सां हाईवे ते, हिकिड़ी गाॾी सां न। ऐं ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि इहा आहे त हुनमें कैजुअलिटी मुंहिंजे ख़्याल में के तमामु महदूद हिकु या ॿिनि माण्हुनि जी थी। हे जेको इहो रीज़न आहे, इहो आहे जो असां वटि अहिड़े कंहिं बि हादसे खे मुंहुं ॾियण जे लाइ प्रॉपर मैकेनिज़म कोन्हे, हेल्थ जो सिस्टम कोन्हे, अस्पतालनि जी सूरत हाल कोन्हे। नतीजे में जेकॾहिं को हादसो थिए थो त उनखे उहे कॉप नथा करे सघनि। लोकल इंतिज़ामिया जो तव्हां हाल हिन भेरे ॾहरकी में बि ॾिठो त उते छा पोज़ीशन हुई, पुलिस जी परफॉर्मेंस छा हुई, ऐं नतीजे में रेंजर्स खे अची सॼे मामले खे टैकल करणो पियो। त इहे सॼा जेके मामला आहिनि इहे गॾिजी जेकॾहिं पाण ॾिसूं, ऐं सभिनी खां आख़िरी ॻाल्हि त जेका करप्शन बुनियादी फैक्टर मुंहिंजे ख़्याल में सभिनी शयुनि खे जेको कंट्रीब्यूट करे थो उहा आहे करप्शन। बाक़ी हाणे हिन हुकूमत जे हवाले सां छा चइजे, जेका हर ॻाल्हि जो ज़िम्मेदार पोइ हुकूमत खे सम्झंदी हुजे, बशमूल हिन रेल एक्सीडेंट जे, त पोइ उहे अॻिते जे लाइ शयूं कीअं बहितर कंदा उनजो अंदाज़ो तव्हां करे सघो था। जी इज़हार सुमन साहब। इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदो, रेल जो सफ़र पाकिस्तान में कीअं महफ़ूज़ बणिजी सघंदो? जॾहिं को हादसो थिए थो, रिपोर्ट ठहे थी, रिपोर्ट खां पोइ त सभिनि खां विसरी थो वञे, ऐं हींअर बि 66 माण्हू जेको आहे पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। फेडरल मिनिस्टर चए थो अॻी हुकूमत ज़िम्मेदार आहे। पाकिस्तान शायदि दुनिया जो वाहिद मुल्क आहे जंहिंखे विरसे में जेके बहितरीन शयूं मिलियूं उहे पाकिस्तान जे ठहण खां पोइ अॻिते तरक़ी करण जे बजाए मुकमिल तबाही ॾांहुं हलियूं। उन में हिकिड़ो वॾे में वॾो जेको आहे तव्हांजो रेलवे जो बि निज़ाम आहे। अंग्रेज़नि जेके 2-3 सुठा निज़ाम हिते ठाहिया, उन्हनि में रेलवे, इरीगेशन, पोस्टल सिस्टम जेको आहे उहो, हींअर इहे तव्हां टई ॾिसंदो, टिनी जी तबाही तव्हांखे नज़र ईंदी। सबबु छा आहे? असां उन में हिकिड़ी शइ में तमामु वॾी तरक़ी कई आहे, उहा करप्शन, बेईमानी, बददियानती ऐं ठगी। पाकिस्तान जे पूरे रेलवे निज़ाम में जेके बि
हेठां खां वठी मुलविस माण्हू आहिनि। आउं सम्झां नथो त को बि अहिड़ो को विरले माण्हू हुजे जेको करप्शन में हुनजा हथ ॿुधल न हुजे। याने प्लेटफॉर्म तां बीठल माण्हू खां वठी करे हेड ऑफिस में वेठल अंदरि माण्हुनि ताईं उन्हनि सभिनी खे कीअं कहिड़े तरीक़े सां भत्ता मिलनि था, पैसा मिलनि था, उहो सॼो हुनजी उन ते नज़र। उन खां पोइ अचूं था इन ते त पाकिस्तान जे अंदरि तव्हांखे इहा हैरत थींदी त सॼे पाकिस्तान जे हिकिड़े बि कंहिं यूनिवर्सिटी में बैचलर्स लेवल ते ट्रांसपोर्ट इंजीनियरिंग कोन पढ़ाई वेंदी, जॾहिं त दुनिया सॼी जे अंदरि इहे सभु जेके आहिनि न उहे ट्रांसपोर्ट इंजीनियरिंग जो हिसो आहिनि। वरी ॿियो तव्हांखे ॿुधायां त इंजीनियरिंग जेका ट्रांसपोर्टिंग जी आहे उन मास्टर्स में जेके MSc ऐं ME कराई वेंदी आहे उहा सिंध में सिर्फ़ु हिकिड़ी NET यूनिवर्सिटी आहे, बाक़ी 4 जेके यूनिवर्सिटियूं में पंजाब ऐं पिशावर में इहा हालत आहे। उन खां पोइ जेकॾहिं ईंदासीं हिन ते त जॾहिं अंग्रेज़नि रेलवे सिस्टम ठाहियो त उन ते बि जेके टेक्निकल ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स ठाहिया उन में बि मेजर उन्हनि फोकस इन्हनि ते रखियो त इरिगेशन जे निज़ाम खे हलाईंदड़ जेके माण्हू हूंदा उन्हनि खे तरबियत में टेक्निकल एजुकेशन कहिड़ी खपे, रेलवे जो निज़ाम जेको हूंदो उनखे टेक्निकल एजुकेशन कहिड़ी खपे, ऐं उहे ई उन्हनि उहे इदारा ठाहिया। ऐं इन ई तहत उन्हनि इदारनि अड़ी ॿियनि दुनिया जे मुल्कनि में तरक़ी करे यूनिवर्सिटियुनि ते पहुता ऐं उहे अॼु उते जो बेस सिस्टम आहे। उन में आउं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां त मलेशिया जे अंदरि जेका हींअर यूनिवर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास आहे UTP, उहा अंग्रेज़नि जे दौर में उते रेलवे ट्रेनिंग इंस्टीट्यूट ऐं टीचिंग जेको आहे सो हिकिड़ो कॉलेज हो, जंहिंमें रेलवे ऐं वापदा जे कुझु बिजली वापदा असां वटि आहे बिजली जे जेको आहे सो कुझु टेक्निकल तरबियत जे लाइ उते सेखारियो वियो। उन्हनि अॻिते तरक़ी करे यूनिवर्सिटियूं ठाहियूं ऐं अॼु मलेशिया न सिर्फ़ु जेको आहे सो पंहिंजे मुल्क जी बहितरीन ट्रेन जो सिस्टम हलाए थो, पर जेका तव्हांखे दुबई में रेल नज़र अचे थी उहा बि उनजी आहे उते ॾिनल, ऐं सऊदी जो कुझु हिसो उन्हनि जो आहे। ऐं पाकिस्तान के भी कराची में जॾहिं हिननि काफ़ी साल अॻे जेको आहे सो मास ट्रांसिट सिस्टम जे लाइ सर्वे कई त मलेशिया ऑफर कई त हू हिननि खे कराची जे अंदरि मास ट्रांसिट सिस्टम ठाहे ॾेई सघनि। त हिकिड़ो पासो जो आहे, ॿियो विजन लीडरशिप खे हूंदो आहे। पाकिस्तान जे अंदरि क़यादत उहा तोड़े पॉलिटिकल हुजे या उहा तोड़े ब्यूरोक्रेसी जी हुजे, उन्हनि जो विजन तमामु लिमिटेड आहे। उन्हनि खे जेका बि टेक्नोलॉजी जेका बि शइ जॾहिं मिले थी पई भले उहा चोरी करे उहा हलाइनि था, उन में तरक़ी नथा करे सघनि, उन में पुठिते हलिया था वञनि। 60s जे ज़माने में हिननि खे स्पेस साईं मां हिते माफ़ कजो इंटरप्ट कयां पियो तव्हांखे, हिते मूंखे स्पेसिफिक तव्हां ॿुधायो जवाबु त हीअ रेलवे जो जेको जेके बि हादसा थियनि था तव्हांजे ख़्याल में रीज़न्स लॉजिकल रीज़न्स कहिड़ा आहिनि, ऐं उनजो तव्हांजो मुजिब सां जेको गिवन सर्कमस्टेंसिस में तव्हां छा तजवीज़ कंदव त हीअ जीअं हादसा घटिजी सघनि? इग्नोर करणु पूरे पाकिस्तान जे अंदरि रेलवे जे सिस्टम में उनखे मुकमिल इग्नोर कयो आहे। को बि ट्रेनिंग इंस्टीट्यूट कोन्हे, का बि सुठी तरबियत कोन्हे, के बि प्रॉपर इंजीनियरिंग इंस्टीट्यूट्स कोन्हनि जेके उन्हनि खे संभालनि। उते हींअर जेको वर्कमैनशिप आहे उहा हींअर ही जेका ट्रेन एक्सीडेंट थी आहे उन में ॾेखारनि पिया था त ब्रेक सिस्टम खे कीअं जुगाड़ी तरीक़े सां ठाहियो थो वञे, हलायो थो वञे। त मुख्य सबबु इहो आहे। ऐं उन खां पोइ सरकार जी कैपेसिटी जो न हुजणु, करप्शन, कैपेसिटी ऐं विल न हुजणु, इहे मुख्य सबबु आहे। करप्शन, कैपेसिटी ऐं विल जो न हुजणु। त तव्हांजे ख़्याल में हींअर गिवन सर्कमस्टेंसिस में अहिड़ा हादसा थियनि था, हाणे जॾहिं पटड़ी में एतिरी सघ कान्हे जो चयो जेके माहिर ॿुधाईंदा त 80 खां वधीक कुझु त एरियाज़ अहिड़ा आहिनि जिते गाॾी हली बि नथी सघे। बहरहाल मां नेक्स्ट प्रोग्राम में हिन तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। इनाम भट्टी साहिबु तव्हांजी डॉक्टर अयूब जी करणो पवंदो। केतिरनि सालनि खां पोइ उन्हनि ट्रैक्स खे चेंज कबो, केतिरनि सालनि खां पोइ उन्हनि बोगिन खे चेंज कबो, केतिरनि सालनि खां पोइ उनजी रूटीन मेंटेनेंस थींदी। उहे सभु शयूं हिकिड़ो टेक्निकल मामिलो आहे। टेक्निकली इदारो हींअर मुकमिल तरह ते उते का बि शइ कोन्हे। जी वॾी महिरबानी इनाम भट्टी साहिबु, डॉक्टर अयूब शेख साहिबु, इज़ाज़ सुनो साहिबु ऐं शबीर शाह साहिबु, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खे असांखे आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम में टाइम पंहिंजे पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।